अपने माता पिता गुरुदेव भगवान की आयो लाल सबई जो सबनी जाति दा मेरा सदाई शाऊला बाग बहार वठो भले केड़ी भी का पर झूलण खे न विसार ये नहीं आया को भजन कर मैं अच्छी सबते दादा रामचंद प्यारा
स्वागत था। दादा दुधानी साहब जो डॉक्टर श्याम पटेजा साहब, असांजा रमेश आहूजा साहब, मनोहर बोधवानी, असांजा प्रताप लाल शिवनानी, सभिनी आयल महिमाननि जो स्वागत आहे। बाला स्वामी जी तबियत थोरो नागुज़ार आहे, इन करे मां असांजा शांति दरबार जा महंत संत कुमार, असांजो रमेश आहूजा ऐं दूधाणी साहिब या संत मंडली जेके हिते वेठा आहिनि, माता रुक्मणी देवी जे निमित्त असां अॼु हिते इकट्ठा थिया आहियूं। रुक्मणी देवी सामाजिक संस्था ठाही वही आहे। माता रुक्मणी देवी के अज भी मुखे लगे तो असां सां गॾु आहे, असांखे प्रेरणा ॾींदी रहे थी पई। माता रुक्मणी देवी के ॾिठो, केतरा ही दफ़ा दर्शन कयो, उनमें मणा ॾिठी, उनके कम कंदे ॾिठो, कार्य कंदे ॾिठो। माता रुक्मणी देवी भले अज असां वटि कोन्हे, पर उन जा कार्य असांखे यादि था कराइनि। अज इंसान पंहिंजे लाइ जिए थो, पाण खे सुंदर बणाइण जे लाइ असां सभु कुझु करियूं था। मां सुठो ॾिसण में अचां, उन जे लाइ श्रृंगार बि कंदासीं, पाण खे ठाउको बणाईंदासीं, पर माता रुक्मणी देवी असांखे जेको पहिरियों सबक सेखारियो, ॿियनि जे लाइ जीअण सिखो। पाण त असां जीऊं था, पर ॿियनि जे लाइ जीअण सिखो। जेको ॿियनि जो भलो करे थो, उन जो भलो त भॻवान पाण ई कंदो। ॿियनि जो भलो कयो त तव्हांजो बि भलो थींदो। इहो मुख्य उसूल माता रुक्मणी देवी असांखे सेखारियो। उन उसूल ते हली करे हुन पंहिंजा कार्य शुरू कया। ग़रीब जेके आहिनि उन्हनि खे जितां बि कपिड़ा खेसि मिलंदा हुआ, उन्हनि कपिड़नि खे वरी नए सिर तैयार करे सुठे नमूने उहे कपड़ा किथे किथे हरिद्वार, मथुरा, जिते जिते ज़रूरत हूंदी, हिते ज़रूरत हूंदी, ॿियनि शहरनि में ज़रूरत हूंदी, उहे कपड़ा पंहिंजो हरू भरे करे उन्हनि ग़रीबनि खे विराए ईंदी। उन खां पोइ जेके ग़रीब ॿार ट्यूशन जूं फीयूं गरियूं नथा भरे सघनि, उन्हनि खे दीपक खे चई सामाजिक संस्था जे तरफ़ां उन्हनि ॿारनि जे लाइ कुझु बिलो कर। ऐं दीपक उन्हनि खे, उन्हनि को नियाणियूं हुजनि चाहे छोकिरा हुजनि, पढ़ण खां महरूम न रहनि, उन्हनि खे ख़ासि माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जी तरफ़ां मदद कई वेंदी हुई, जीअं ॿार उहे पंहिंजो प्राइवेट ट्यूशन पढ़ी करे सुठियूं मार्कूं खणनि। उनमें उहे क्लासिस वारा बि सहूलियत ॾींदा हुया, अधु फी हो माफ़ कंदा हुया ऐं बाक़ी अधु फी संस्था भरींदी हुई उन्हनि ॿारनि खे पढ़ाइण। अञा ताईं उहो कार्य चालू आहे, अञा ताईं उहो कार्य चालू आहे।
हर साल चौमासे जा विर्त रखण, चौमासे जा विर्त मोकिलाइण ऐं देगूं चारे करे प्रसाद विरहण, ग़रीबनि जी शेवा करण ऐं जेको ग़रीबनि जे लाइ जीए थो उहो पंहिंजो जनमु सफलो बणाए थो वञे। शायदि उन वक़्तु संदन ॿारनि थोरो घणो मथां सम्झो हुजे, पर हाणे त माता रुक्मणी देवी खे यादि कंदा हूंदा त असांजी माता में केॾा अथा गुण हुया, केॾो उन जे मथां परमात्मा प्रभुअ जी असीम कृपा हुई ऐं उन कृपा जे करे अॼु संदन जेके फर्ज़ंद आहिनि उहे बि वधिया आहिनि। दीपक वॾी औज ते रसियो आहे, संदन ॿियो जेको भाउ आहे उहो बि सुठे पंहिंजो औज ते रसियो आहे, वकील बणियो आहे ऐं नरेश हा। त मूंखे विश्वास न पर ख़ातिरी आहे त ॿई संदसि सुपात्र माता रुक्मणी देवी सनिस्ता खे राम लक्ष्मण जी जोड़ी करे अॻिते वधाईंदा, छाकाणि त जेके कार्य असांजी माता रुक्मणी देवी शुरू करे वई उन्हनि कार्यनि खे चालू रखिणो आहे, उन्हनि कार्यनि खे अॻिते वधाइणो आहे। उहा ई सची श्रद्धांजलि थींदी असांजी माता रुक्मणी देवी खे। वधीक मां न चई जय भोले। असांजी माता रुक्मणी बाई उनखे मां पंहिंजे पारां पुष्पांजलि भेट थो कयां, नमस्कार करे आशीर्वाद वठां। मूंखे पंहिंजे पुट वांगुरु लिखंदी हुई, हुनमें ॾाढो माना मोह रोज़ आशीर्वाद कंदी हुई मुंहिंजे मथां। मूंखे बिल्कुलु माना हुनजी आशीर्वाद यादि आहिनि, हुनजी आशीर्वाद मूंखे लॻियूं बि आहिनि। शिवाजी भक्तियाणी जेको बि इंसानु मां संसार में ॾिठो आहे, जेको बि इंसानु त्याग थो करे मर्यादा सां रहे थो, ईश्वर में विश्वास रहे, उहो हिन संसार में वरसिजी थो वञे। वरसी जो मतिलबु आहे जेको वरसिजी वञे हिन संसार में। हिन अहिड़ा कार्य कया जो असांजे दिलनि में वरसियल आहे। शिव भोले जी भक्तियाणी चौमासे जा विर्त ॾिसो, हाणे श्रावण महीनो चालू आहे। मूंखे हिकिड़ी नंढी, मां दीपक हमेशह चवंदो हुउमि मूंखे कॾहिं चौमासे में मां ॻाल्हायां, अॼु आहे मां नंढी हिकिड़ी ॿुधायां त कीअं हुन ईश्वर में विश्वास आहे ऐं असांखे कीअं भॻवान ते शिव भोले बाबा ते विश्वास रखणु खपे, कीअं असांजा कम रास थींदा। हिकु दफ़ो कुंभ जो मेलो लॻल हुजे हरिद्वार में, लाखे माण्हू सनानु पिया कनि, त माता पार्वती ऐं शिव भोलानाथ मथां वञनि पिया, त माता पार्वती थी चए भोलेनाथ खे हे लाखे माण्हू जो सनानु था कनि गंगा मैया में, तव्हां चयो आहे जेको कुंभ जे मेले में गंगा में सनानु कंदो उनखे मां स्वर्ग में मोकिलींदुमि। त हेॾी जॻह आहे सही तो वटि, इलाइक़े माण्हू सनानु था कनि, त चई इहे कुंभ जे मेले जो गंगा सनानु नथा कनि। हाणे चई भई हे सनानु था कनि, चई न अचो त तोखे ॾेखारियां। त जितां सनानु करे निकिरनि पिया उते हुन लीला रची आहे भोलेनाथ। हिकिड़ो खॾो खोटे बुढे जो रूप करे, बीमार जो रूप करे अंदरि वेही रहियो। माता पार्वती ॿाहिरि वेठी रोए थी, पोइ माण्हू जेके निकिरनि पिया सनानु करे गंगा मां तक तक लॻी पई, हर को चए मां जल्दी पहुचां धर्मशाला में होटल में, कोई ध्यानु न पियो ॾिए, के तमाशो पिया ॾिसनि, के वरी बीह करे पुछनि पिया छा थियो, रोए छो थी, चई मुंहिंजो पति देव आहे किरी पियो आहे, जेको हिन कढे नथी, चई हिनखे शराब मिलियल आहे, हिनखे जेको हथु लॻाईंदो उन वांगुरु थी वेंदो, हिनखे उहो कढी सघंदो आहे जंहिं कोई पाप न कयो हुजे। त सभिनी खे पंहिंजा पाप पिया यादि अचनि, हर को हलंदो पियो वञे। लास्ट में हिकिड़ो माण्हू आयो, उन बि अची माता पार्वती खां पुछियो भई माता रोए छो थी, चई मुंहिंजो घोटु आहे किरी पियो आहे, त चई हिनखे कढ न, त चई हिनखे उहो हथु लॻाए जंहिं कोई पाप न कयो आहे। त हुनखे ध्यानु ते अची वियो, चवंदा आहिनि गंगा में कुंभ जे मेले में सनानु करण सां सभु पाप धुपिजी वेंदा आहिनि, हुन विश्वास
जेको मां विश्वास रखी करे कि हाणे त मां हिन रस्ते ते कोई पाप न मां सभु पंहिंजा पाप धोई आयो आहियां मां हिनखे हथु नठी करे ॿाहिरि कढी सघंदो आहियां त हुनखे जॾहिं हथु लॻाईं त जीअं हे हिकिड़ो थी विश्वास आहे मुंहिंजे मथां रखियो जीअं गंगा मैया ते विश्वास रखियो त माता रुक्मणी बाई असांखे चयो आहे विश्वास रखो त पूर्ण विश्वास रखो ईश्वर तव्हांजा भाग भला कंदो श्री कृष्ण भक्त असांजा मामा रमेश आहूजा साहब जिन मुंड खां वठी करे जॾहिं मासी पाड़े में भी असां उते कंदा हुआसीं नंढे नमूने जा कार्यक्रम कोई उल्हासनगर जा हरदोल को आमदार आया सभई आया पर जेकॾहिं सभ खां पहिरीं शहर जी काई शख़्सियत असां वटि अमां वटि हिते ईंदा हुया त से असां ॾिसंदा हुआसीं आहूजा साहब ऐं सभ खां वॾी ॻाल्हि मां ॿुधायां कॾहिं बि शायदि अहिड़ो हिकिड़ो अकेलो शख़्स आहिनि जे कॾहिं ख़ाली हथ न आया अमां सांडे रखंदी हुनजी मूर्त अॼु कृष्ण जी ॾेई विया आहिनि अॼु हिन जी ॾेई विया आहिनि चवंदो आहे भाभी ॾे मूंखे चवंदो हुन धीअ खे ॾींदुमि कंहिं ॿिए खे ॾींदुमि कंहिंखे ज़रूरत वारे खे ॾींदुमि मां धन्यवाद कंदुमि आहूजा साहबनि जी जिन अमां खां पोइ बि असांजे मथां आशीर्वाद रखी आहे ऐं अची करे असां निभाईंदो अॻियां बि ईअं ई रखंदा ईंदा महिरबानी आहूजा साहब ऐं वेनिती कंदुमि दादाजन खे बि आहूजा साहब साईं मिंट पहिरियों गुरुअ ते टुवाल चाढ़ियो निज देव की जय बकी जय मारा स्वामी मारा जमेला कार्यक्रम से न पहुंची सके शायद पहिरों दफ़ो कॾहिं मिस कयो आहे मां सभिनी जे साम्हूं ताईं माफ़ी थो घुरां पियो जी मारो स्वामीअ खे डॉक्टर भटीजा दास संत कुमार महाराज स्वामी मां सभिनी खे वेनिती कंदुमि त असांजी अम्मा जी श्रद्धांजलि जी कैसेट जेका हिकिड़ी नंढी कोशिशि मूं कई शायदि कंहिंखे सुठो लॻे या न लॻे माना सॼी असां हिकु कैसेट ठाही आहे अम्मा जे अंतिम यात्रा जी जेको जेको दृश्य कोई न पियो सही लॻे उहो असां कटे रखियो आहे ऐं कोशिशि कई आहे सुठे नमूने ठाहिण जी छल क़बूल पवे सभिनीनि खे मां महाराज स्वामीअ खे चवंदुमि श्लोक चई करे ऐं सभिनि खां मुहूर्त कराए ऐं असांजे विच में हिकु ॾाढी सुठी शख़्सियत दादा दूधाणी साहब दादा जो जेके मंगल दूधाणी साहब असांजा सीए चार्टर्ड अकाउंटेंट आहिनि कीअं हिननि सां मुलाक़ात थी असांजे संगत मां उहा बि पोइ ॿुधाईंदुमि संत कोड़ोमल सभिनि खे अर्ज़ा 2 मिंट ताईं अचनि बोल शंकर भगवान की माता रुक्मणी देवी की आयो लाल जाओ झूले ये जगह कैसे ॾिसण जहिड़ी अथव माता सम्झो तथा माता में का घटा घटा सां वटा जे मन में ये कैसे ॾिसंदो त तव्हांखे ईअं लॻंदो ॼण असां शिवपुरी वेठा हिन में माता जी जी अपार कृपा थला ऐं असांजी मां दीपक लाल ऐं असांजे भाउ नरेश जेका हिन कैसेट सां महिनत कई आहे हा मां खाचा हिननि वटि त मूंखे ॾेखारींदा भाई हे हीअं आहे हिते हीअं मां बराबरि थियलु आहे पर महिनत दिलि